बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत से होंदो। मटियारी सिंध जा मोती प्रोग्राम नंबर 31 आऊं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमण। सिंध मेमण इतिहाद तव्हां यकीनन ॿुधो हूंदो ऐं काफ़ी असांजा दोस्त इन जा मेंबर पिण हूंदा। इन जो बुनियाद कीअं पियो, छाजे लाइ पियो, इन जा मक़सद कहिड़ा हुआ, अॼु जंहिं शख़्सियत जी चूंड मूं पंहिंजे प्रोग्राम लाइ कई आहे, साईं जिन सिंध इतिहाद जा मौजूदा चेयरमैन अब्दुल शकूर एडी मेमण साहब। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम सर, ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? हिकिड़ो नंढो सर, अलाह जो शुक्र सर, नंढो प्रोग्राम मटियारी जे दोस्तनि लाइ शुरू कयो आहे। जेके दोस्त सोशल वर्कर आहिनि, जेके आवाम लाइ कमु करे रहिया आहिनि, उन्हनि खे हिमत ॾियण लाइ मुंहिंजो सभिनी खां पहिरीं तव्हां खां सुवालु इहो हूंदो त तव्हांजी शुरूआती तालीम किथे जी आहे, फैमिली में केरु केरु आहे, बचपन कीअं गुज़रियो? पहिरीं तव्हांजो भाउ इमरान जो तमामु शुक्र अदा थो करियां। महिरबानी भाउ। शुरूआती तइलीम मुंहिंजी बेसिकली पहिरीं त मटियारी में, उन खां पोइ हैदराबाद में मूं तइलीम हासिलु कई। MA LLB मूं कई आहे हैदराबाद। माशाल्लाह। ऐं जेको बचपन उहो असांजो हिते बि गुज़रियो आहे, हैदराबाद में बि गुज़रियो आहे। बाक़ी जो घर में फैमिली जो जेको तव्हां पुछो, जी जी जी, जो असां पाण में हिकिड़े बाबा आहे, हिकिड़ी घरवारी, मां 3 पुट, ॿी मां 3 पुट, टोटल 6 पुट, माशाल्लाह। हिकिड़ी असांजी सिस्टर आहे, तमामु ज़बरदस्त। ऐं मुंहिंजी पंहिंजी वाइफ आहे। माशाल्लाह। औलाद केतिरो आहे सर माशाल्लाह तव्हांखे? हिकिड़ी किकी आहे। माशाल्लाह, तमामु ज़बरदस्त। वालदेन जी नज़र में ज़ाहिरी आहे सभु ॿार हूंदा आहिनि त माना जीअं चवंदा आहिनि त लाडला। सम्झो था त वालदेन जा लाडला ताईं रहियो या ॿियो को भाउ हो सर? बिल्कुलु, आउं ई हुउसि वॾो पुटु, आउं हुउसि ॾाढे पोटनि मां, इन करे मूंखे वालिद साहिबु भाईंदो तमामु घणो, ऐं उहो तमामु घणो असांखे यादि बि ईंदो आहे। हिन वक़्तु तमामु जेको आहे असांखे जहिड़ो करे ख़ाल महसूसु थिए थो इलाही, पर इंशाअल्लाह असां वरी उन जे मिशन खे अॻिते हली पूरो कंदासीं। माशाल्लाह माशाल्लाह। हाजी साहब जूं मटियारी जे माण्हुनि लाइ तमामु वॾियूं ख़िदमतूं रहियूं आहिनि। ज़ाहिरी आहे तव्हां हुनजी औलाद आहियो ऐं उन मामले खे तव्हां माशाल्लाह गॾु खणी हलंदा अचो हेसि ताईं। सिंध मेमण इतिहाद जो बुनियाद कॾहिं ऐं कीअं पियो, असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदो? साईं, पहिरीं त जेको आहे मेमण बिरादरी हिते तक़रीबन शुरूआत थी 1990 खां बाबा जी कोशिशि हुई त जेको आहे सो मेमण बिरादरी गॾु कजे। उन खां पोइ कोशिशूं जारी रहियूं। उन जूं 2002 में बि, हिक में बि जेको आहे इताद थोरो हिते मटियार लेवल ते, ज़िले लेवल ते उन्हनि खयो। ठीकु। उन खां पोइ 2010 खां पोइ जेको आहे सो सिंध मेमण इताद जो जेको 11 ऐं 12 में वजूद शुरूआत थी वई, ऐं उहो रजिस्टर बि थियो तॾहिं 12 में। उन खां पोइ जेको आहे सो हाजी साहिबु, मुंहिंजे वालिद हाजी अब्दुल रज़ाक तमामु घणी महिनत कई, सभिनी मेमणनि खे जेको आहे सो इलाही गॾु करण जी कोशिशि, वॾी जफ़ाकशी कई, ऐं गॾु बि कई इलाही। उन्हनि लाइ मदद बि कंदो हर क़िस्म जी, जिते बि उन्हनि खे ज़रूरत पवंदी, कंहिंखे बि आधी राति महिल बि उन्हनि लाइ उते पहुची वेंदो हली हो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जब हिन वक़्तु सिंध मेमण इतिहाद जो मौक़िफ़ या सिंध मेमण इतिहाद आउं सम्झां थो 2 हिस्सनि में विरहायल आहे। इन जी बुनियादूं वजहूं छा आहिनि, या जेको ॿियो तव्हांजो धड़ो ठहियो आहे उहो पंहिंजे हिसाब सां कीअं पियो हले, तव्हांजो उन में मौक़िफ़ छा आहे, उहो असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदो सर प्लीज़। हाजी साहिब जे वफ़ात खां पोइ ऐं पहिरीं हाजी साहिब हिकिड़ा जेके 3 माण्हू हुआ, उन्हनि खे पाण पंहिंजे हयातीअ में ई जेको आहे सो अलॻि करे छॾियो। अच्छा, मेमण इतिहाद? हा, हिकिड़ो सरदार अयाद नाले आहे माण्हू। ठीकु। ऐं अवेस गुल मेमण जेको आहे, ठीकु, उहो आहे। ठीकु। टियों बि हिकिड़ो आहे शायदि, उन जो आउं थोरो रख करियां थो। अच्छा, भले थोरो, छो त उहो पिताणी में थोरो अञा घटि आहे, उन आहे सही उनजो बि। अच्छा, इन ऐं उनजो फ़िलहालु नालो कोन थो वठां। ठीकु। मतिलबु 3 माण्हू जेको आहे न, 2 खे त हाजी साहिब माना कढी छॾियो पंहिंजी हयाती में, अवेस गुल खे, सरदार अयाद खे। ठीकु।
बाक़ी हाणे हिकिड़ो जेको हलियो पिए उन खे वरी हिननि 2 ॼणनि जेको आहे सो पाण सां शामिलु कयो। अच्छा। हाजी साहब जे वफ़ात खां पोइ ठीकु आहे। हुननि खे हिकिड़ो हुई पंहिंजी लालच, ॿियो हाजी साहब असां को हुनजो पलांद रहियल हो जो हिननि खे कढियो हुई। अच्छा। त पोइ उन्हनि अची हिकिड़ो फितनत हिकिड़ो पखेड़ी ऐं मुंहिंजे भाउ जेको आहे सो असां त पंहिंजो भाउ था चऊं जुगनू मेमण जी जी जो अब्दुल गफ़ार नाले सां आहे। ठीकु आहे। सो असां हिनखे शुरूआति में ई चई त पाण गॾिजी सॼी कम खे पाण हलाईंदासीं। सही आहे। पर शायदि उहो हुननि जे चकर में अची वियो या हुननि जी ॻाल्हियुनि में अची वियो हली हुन कुझु मफ़ाद पसंदि हुजे। असां हुनखे शुरूआति में बि जेको आहे सो चयो त बाबा तूं हुननि जे चकर में न अचिजांइ, असांजो ही प्लेटफॉर्म आहे ख़िदमत करण जो। ठीकु। न ई असांखे हितां जेको आहे सो ही समाजी कमु आहे, हिन में असां को हाणे कंहिंखां पैसा कोन था वठूं, असां पाण ख़िदमत कंदासीं। ठीकु। इन लाइ तव्हां गॾिजी हलिजो। ही मुंहिंजे वालिद हाजी अब्दुल रज़ाक जी महिनत आहे, उन जो पूरियो आहे। बिल्कुलु। उन खे तव्हां ज़ाया न कजो। असां उन घणी तलक़ीन कई हुई, पर अफ़सोस सां जेको आहे सो चवण थो पइजो वञे जो ॿियनि जे चए में अची वियो हली। हाणे जेको आहे सो अञा वक़्तु वियो कोन्हे। मूं हुननि खे चयो ही ख़िदमत जो प्लेटफॉर्म आहे। जीअं बाबा जेको आहे हेॾी सारी ग़रीबनि मेमणनि जी मदद कई ऐं ॿियनि धुरनि जी बि ईअं न जेको मेमणनि जी, पर हर ज़ात जी जेको आहे सो ख़िदमत कई। मेमणनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करणो मक़सदु हो। अञा मक़सदु आहे त मेमणनि खे असां हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करियूं, उन्हनि जा मसइला हल करण सां गॾोगॾु ॿियनि बिरादरियुनि जा बि असां मसइला हल कंदासीं। ईअं न ख़ाली मेमणनि, असां लाइ हर बिरादरी इंसान ज़ात जे हिसाब सां बराबरि आहिनि। अच्छा शकूर साईं, छा था सम्झो नथो इहो थी सघे त इहे धड़ा ॿई मिलाइण जी हिकिड़ी कोशिशि कई वञे? जीअं ताईं चओ था त जुगनू त तव्हांजो पंहिंजो आहे, त सम्झो त वॾे हुअण जे नाते अगरि हली वञिणो पियो उन्हनि ॾे त तव्हां हली वेंदो? मिसाल तौरु असां त हुनखे पहिरीं बि इहा ई ॻाल्हि चई। जी जी। हिकु ई घरु आहे असांजो। ठीकु। बिल्कुलु बिल्कुलु। नंढो या वॾो इहो मसइलो कोन्हे। ठीकु। ज़ाहिर आहे वॾे जी पग जेको आहे वॾे ते ईंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईंदी आहे। नंढे खे उहो ई दो हिसाब उहो ई जेको आहे रखिणो पवंदो आहे। वॾनि सां लिहाज़ रखंदो, असां नंढनि ते शफ़क़त करण लाइ तयार आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। बाक़ी जेको आहे सो असां ॿिए कंहिं बि जेको आहे सो जेके अॻियां ॿिया अचनि पिया त जेको आहे असां वटि अची जेको आहे ताईं किरी पओ, असां कंहिं बि किरण लाइ तयारु कोन्हे। बाक़ी जेको आहे सो ख़िदमत सभिनी जेको आहे असीं कंदासीं। जेको बि असां वटि ईंदो मोस्ट वेलकम, असीं सभिनि लाइ जेको आहे हाज़िर आहियूं। अच्छा, सम्झो था त कुझु अना परस्तनि जे करे मेमण इतिहाद जी वैल्यू कुझु घटि पई थिए? वैल्यू त जेको आहे घटि त जेको आहे पाण जेको आहे हाजी साहब जे पोरे खे घटि करण जी कोशिशि कनि पिया, पर अलाह कंदो थींदी कान। असां इंशाअल्लाह ताला हिन खे जनवरी 2024 या डिसंबर हले पियो 2023, जनवरी 2024 में पूरी सिंध में निकिरी ऐं सभिनी मेमणनि खे जेको आहे सो गॾु करे हिकु ई प्लेटफॉर्म ते आणण जी तमामु भरपूर कोशिशि कंदासीं। सुभाणे जेको हिकिड़ो कन्वेंशन किथे कोठायो वियो आहे, इन जे बारे में भला तव्हां पंहिंजी मेमण बिरादरी या मेमण दोस्तनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो? दोस्तनि खे आउं इहो ई मैसेज ॾियणु चाहियां थो त हू हिकिड़ो जेको 29 डिसंबर ते जलसो थिए पियो, उहो हिकिड़ो सियासी जलसो आहे। असांजो आहे समाजी प्लेटफॉर्म। हू उन्हनि खे सियासी मक़सद लाइ इस्तेमालु कनि पिया। मुंहिंजो उन्हनि खां ला तहलकी आहे उन जेको जलसो कनि पिया या कन्वेंशन कनि पिया। ठीकु। हू त चवनि पिया 10 लख माण्हू, पर आउं चवां थो 10,000 माण्हू बि हुन में 10,000 या 1500 कुर्सियूं लॻियूं आहिनि हुन में। जी जी। ये 1500 माण्हू हूंदा, उन्हनि जो असां ते फ़र्क़ु कोन्हे भई असीं पंहिंजे कम खे पंहिंजी ख़िदमत खे जारी रखंदासीं। असां पंहिंजे सिर ते नथा खणूं। ऐं जेको आहे जेके बि जेको मेमण भाउर आहिनि सॼी सिंध जा, उन्हनि खे जेको आहे जेके अणॼाणनि उन्हनि खे हिन मैसेज जे ज़रिए आगाह करियां थो त उहे हिन में शिरकत न कनि। हीउ सियासी जलसो आहे, असां उन सां ला तलकी था करियूं। इन फ्यूचर या ईंदड़ मुस्तक़बिल में कानूनी कार्रवाई जो को इरादो आहे इन जे ख़िलाफ़? सर, असां हिननि खे अञा ॾिसूं पिया त जेको आहे जेकॾहिं सम्झो वञनि था हिननि थोरी घणी ॻाल्हियुनि में त उहो वधीक बहितर थींदो।
न त असां त इन ॻाल्हि जो हक़ रखूं था, छो त असांजी रजिस्टर तंज़ीम आहे सिंध में मणे था रजिस्टर तंज़ीम आहे। ठीकु। ज़िंदगी जो को नाख़ुशगवार लम्हो जेको अञा ताईं थोरो पछतावो हुजे त इहो न थिए हा? नाख़ुशगवार असांजी ज़िंदगी बसि बाबा साईं जी वफ़ात जो नाख़ुशगवार लम्हो थी गुज़रियो आहे। जी जी, इहो असां लाइ वॾो सान्यो पंहिंजी ज़िंदगी में थियो। ज़िंदगी जी का अहिड़ी ख़ुशी जेका अॼु ताईं यादि हुजे? अल्हम्दुलिल्लाह हर ख़ुशी असांखे अलाह साईं ॾिनी आहे। अलाह जा करम आहिनि, अलाह साईं जा को बि नाशुक्री कोन कंदा आहियूं। हर ॻाल्हि में अलाह साईं जो शुक्र अदा कंदा आहियूं। कंहिं शइ में जेको आहे अलाह साईं बहितरी लिखियलु हूंदी आहे, असांखे ख़बर हूंदी आहे त इहा असांजे लाइ ख़िलाफ़ु आहे शइ, पर उहो थी सघे थो अलाह साईं उन में बहितरी लिखंदो आहे। नौजवाननि लाइ सर को मैसेज? नौजवान हिन वक़्तु मायूस बि काफ़ी आहिनि ऐं नशे जी तरफ़ बि काफ़ी आदी थी विया आहिनि, उन लाइ छा मैसेज ॾींदो सर? नौजवान खे आउं चवंदुसि त उहे जेकॾहिं नंढी उमिरि खां वठी एतिरो तइलीम ते थोरो ध्यानु ॾियनि ऐं तक़रीबन CSS जी तयारी कनि त उहो उन्हनि लाइ वधीक बेस्ट थींदो। छो त ॿियूं त अहिड़ियूं नौकरियूं ख़ासि कोन्हनि, CSS प्लेटफॉर्म में जेको आहे उहो तमामु उन्हनि लाइ बेस्ट आहे। उहा ई तयारी कनि, उन सां गॾु भले रांदि रूद पंहिंजो जेको आहे कनि। हाजी साहब लाइ प्ले ग्राउंड लाइ बि उन्हनि खे जेको आहे क्रिकेट वारनि खे असां ॾिनो ग्राउंड त तव्हां भले जेसि ताईं असांजो आहे जेको आहे कमुकारु नथो हले तेसि ताईं भले तव्हीं रही सघो था। ऐं असां उन कम खे जारी रखंदा पिया अचूं। ऐं हाजी साहब जी हर प्लेटफॉर्म खे असांजो हर मशीन खे असां उनखे पाणी ॾींदासीं बिल्कुलु जेका उनजो वाइदो थियल हो। माशाल्लाह। शकूर साईं, मेमन इतिहाद जा चेयरमैन त आहियो, अगरि चेयरमैन न हुजो हा त तव्हां ॿुधायो त LLB बि तव्हां कई आहे, छा अञा ताईं शौक़ु आहे वकालत करण जो? बिल्कुलु, हाणे पंहिंजी मसरूफ़ियतुनि जे करे आउं थोरो वकालत कोन पियो करियां जी। ऐं शौक़ु त मूंखे घणेई आहे, पर पंहिंजा आहे कमकारियूं जेके आहिनि उन्हनि जे करे आउं वकालत बि कोन पियो करियां। अच्छा, प्रैक्टिस वग़ैरह कई हुई? कुझु केसेस विढ़िया हुआ सर? हा, शुरूअ में मुंहिंजो 2008 में इहो थियल आहे। 2 साल मूं इहो प्रैक्टिस कई 2010 ताईं। माशाल्लाह। हुन खां पोइ थोरो सस्पेंड मूं करे छॾियो पाणी कम खे हुनखे। अच्छा, माना ज़ाहिरी बिरादरी अची वियो, ज़िम्मेदारी अची वियो। ऐं जेको ख़िदमत आहे जेको चेयरमैन जे हिसाब सां अॻे बि जेको आहे 2010 में मुंहिंजो हो यूनाइटेड कम्युनिटीज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो चेयरमैन रहियो आहियां। अच्छा। ऐं उन खां अॻे मां मतिलबु ख़िदमत जेका कंदो रहियो हुउसि मेमन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जेका शहर जी त सिटी ठही, वालिद साहब मूंखे उन में गॾु खयो ऐं हर मौक़े ते मूंखे गॾु खणंदो। माशाल्लाह। शुरूअ में जेको आहे जेका ठही तंज़ीम मेमन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन उन में बि मुंहिंजो उन में सुठो जज़्बो ऐं सुठो कमु असां कयो तंहिं दौर में। अच्छा, जुगनू CNG ते एम्बुलेंस सर्विस आहे तव्हांजी? जी। हॉस्पिटल्स के कीअं बहितर करे सघिजे थो? का अहिड़ी मशवरो या का अहिड़ी मीटिंग वग़ैरह कॾहिं तव्हां सां कई आहे सिहत खाते वारनि? एम्बुलेंस असांजी हिते बीठल हूंदी आहे CNG ते, उहा मतिलबु जेके इमरजेंसी को एक्सीडेंट अहिड़ो वग़ैरह थिए थो, ज़ाहिरी बाईपास आहे त उन लाइ उहा हुते बीठल आहे। ठीकु आहे। ऐं असां मुख़्तलिफ़ मौक़नि ते हिननि सां वेंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं मरीज़नि खे, ॾिसंदा आहियूं कंहिंजो जेकॾहिं को अहिड़ो हाल न आहे ऑफिसरनि सां मिलंदा आहियूं त कंहिंजो ख़िदमत जो मौक़ो हूंदो आहे त बिल्कुलु असां हुनजो हरूभरू जो शो न कंदा आहियूं त भाउ हिन ई असां ख़िदमत कई, हिन ई कान ख़िदमत कई। तमामु ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। ॾाढी ख़ुशी थी शकूर साईं तव्हां सां ॻाल्हाए। व्यूअर्स, उमेदु कयां थो तव्हांखे अॼु जो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। असां सां हाजी शहज़ाद मेमन साहब बि गॾु आहिनि, जेको सुभाणे जेको कन्वेंशन थी रहियो आहे उन्हनि जे हिसाब सां पंहिंजो मौक़िफ़ ॾियणु चाहिनि था। अस्सलाम वालेकुम शहज़ाद भाउ। शहज़ाद भाई, छा था चओ सुभाणे जेको कन्वेंशन थी रहियो आहे कहिड़े छा उन्हनि चवणु चाहींदो त छो था इहे कनि, छा लाइ अलॻि शयुनि खे करे छॾियो अथनि? थोरी ॿुधायो साईं। इहो ही कन्वेंशन मेमन ताद आई कोन, असीं त ईअं चवंदासीं ही हिकिड़ो सियासी पावर शो करे रहिया आहिनि। जेको शकील साहब आहे, एक्स जेको मिनिस्टर आहे, उहो ज़रदारी साहब खे ॾेखारणु चाहे थो त सॼी सिंध जी मेमन बरादरी मूंसां गॾु आहे ऐं मूंखे हींअर सिंध जी CM-शिप ॾिनी वञे। हीउ सॼो सियासी पावर शो इलेक्शन जे करे हिननि खे ओचितो जाॻियो आहे त असीं हिननि खे सरपरस्त था करणु चाहिनि। पंहिंजा
जेके आहिनि इलाइक़े जा माण्हू घुराए हीअ चवंदो त मुंहिंजी सिंध जी बिरादरी मूं वटि आई आहे, हरगिज़ ईअं कोन्हे। तव्हां फेसबुक ॾिसो, सोशल मीडिया ॾिसो, सॼी भरी पई आहे, सभु मुखालफ़त पिया कनि। बाबा ही पोरियो हाजी अब्दुल रज़ाक जो आहे, न की शर्जील साहब जो आहे। उनजो पगदार पुटु उनजे सिंध मेमण ताज असां वटि रजिस्ट्रेशन रखी आहे, मूं कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस में ॾेखारी, रजिस्ट्रेशन रखी आहे उते असां वटि ई। उनजो चेयरमैन अब्दुल शकूर मेमण आहे। ही पंहिंजो पाण खे शो करे CM शिप पंहिंजी वठणु चाहे थो, इहो असीं हरगिज़ करणु न ॾींदासीं। मेमणनि जो ही कोन्हे कन्वेंशन, ही सियासी पंहिंजो पावर शो पियो करे। ठीकु सर, महिरबानी, तमामु घणी महिरबानी। व्यूअर्स, उम्मीद कयां थो त पहिरियनि प्रोग्रामनि वांगुरु अॼु जो प्रोग्राम अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इन उम्मीद सां ख़ुदा हाफ़िज़ चवंदसि त मुंहिंजे प्रोग्राम्स खे, मुंहिंजे वीडियोस खे शेयर लाज़मी कंदो, मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।